ब्रेकिंग न्यूज़ वाकिंदासीं इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन इमरान खान जी दरख्वास्त खारिज करे छॾी आहे। इमरान खान जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट बरक़रार आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां इमरान खान जो हल्फी बयान जमा कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर से शेयर कंदासीं इस्लामाबाद का। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन इमरान खान की दरख्वास्त खारिज करे छॾी आहे। इमरान खान जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट बरक़रार। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां इमरान खान जो हल्फी बयान जमा कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां इमरान खान जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट बरक़रार आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां इमरान खान जो हल्फी बयान जमा कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ट्रायल कोर्ट हल्फी बयान ते कानून मूजिब कार्रवाई कई वेंदी। ट्रायल कोर्ट हल्फी बयान ते कानून मूजिब कार्रवाई कंदी। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर से शेयर कंदासीं इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन इमरान खान की दरख्वास्त खारिज करे छॾी आहे। इमरान खान जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट बरक़रार। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां इमरान खान जो हल्फी बयान जमा करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ट्रायल कोर्ट हल्फी बयान ते कानून मूजिब कार्रवाई कई। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे, अपडेट कंदासीं मांखे इस्लामाबाद मां। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन इमरान खान जा दरख्वास्त खारिज करे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं, टेलीफोन लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां ब्यूरो चीफ नज़ीर चारण। जी नज़ीर, छा अपडेट्स आहिनि अवां वटि इन बाबति? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इस्लामाबाद हाई कोर्ट में तहरीक इंसाफ़ तरफ़ां जेके तोशा खाना केस में इमरान खान जा गिरफ़्तारी वारंट जारी किया विया हुआ, उन ख़िलाफ़ जेको आहे सो तहरीक इंसाफ़ तरफ़ां हिकु इस्लामाबाद हाई कोर्ट में गुज़र राति जेको आहे सो दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई। अॼु जेको आहे इस्लामाबाद हाई कोर्ट में चीफ जस्टिस सरबराही में 3 रुकनी बेंच जेको आहे सो तहरीक इंसाफ़ जी इमरान खान जी गिरफ़्तारी कयल वारंट ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट वाज़ह तौर ते जेकी दरख़्वास्त दाख़िल कई वई उनखे उकलाए छॾियो आहे, पर ख़ारिज रद्द न कयो आहे, न वरी जेको आहे ख़ारिज कयो आहे, पर केस जेको आहे सो ॿी अदालत ॾांहुं ट्रांसफर करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। चीफ जस्टिस वाज़ह तौर ते इहो हुकुम ॾिनो त हीअ जेकी दरख़्वास्त दाख़िल थी आहे इहा जेको आहे सो दरख़्वास्त असां ट्रायल कोर्ट ॾांहुं मोकिलण जो हुकुमनामो जारी कयूं था ऐं इमरान खान जो जेको बयानु हल्फी आहे उहो हाणे जेको आहे इस्लामाबाद हाई कोर्ट जे बदिरां ट्रायल कोर्ट में जेको आहे सो बयानु हल्फी जेको आहे सो इमरान खान जे तरफ़ां जमा कराईंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट में चीफ जस्टिस इहो बि जेके रिमार्क ॾिना जॾहिं तहरीक इंसाफ़ जे वकील बैरिस्टर अली गौहर जेको आहे सो इमरान खान जे गिरफ़्तारी वारनि ख़िलाफ़ जॾहिं दलील ॾेई रहियो हो त अदालत खे ॿुधायो त इमरान खान जा जेके तोशाखाना में केस में गिरफ़्तारी वारंट जारी कया विया आहिनि उहे असुल में जेको आहे सो गैर आइनी आहिनि ऐं गैर क़ानूनी आहिनि ऐं असां अदालत खे इस्तदा कयूं था त इहे जेके वारंट। नज़ीर, अवां जी वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट करण लाइ।